ऋतिक कुमार के नाल एसपी के नाल एसपी के ऋतिक कुमार के ऋतिक कुमार के ऋतिक कुमार के ऋतिक कुमार के वोट की जो अमन अमान वोट की जो अमन अमान बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असदाराई आज असां रैली जी सूरत में इतने SSP ऑफिस पहुता आहियूं ऋतिक कुमार जी बाज़ियाबी जे लाइ। असां IG सिंध और चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध के अपील कंदासीं कि फिल फॉर ऑपरेशन करे ऋतिक कुमार के बाज़ियाब करायो वञे और IG सिंध के रिक्वेस्ट कंदासीं कि जेको SSP अनवर खेतराना इन जी जगह ते कोई अलर्ट SP असांखे ॾिनो वञे जेको ऑपरेशन करे कच्चे में जेके भी दाड़ियल खणी आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। जैसे कि मेरा नाम कामरेड कपूरा है और आज जो हम यहाँ पे मुश्ताक भाई और इम्तियाज समेंजो की क़यादत में रैली जो भाई शहर से आई है कन्फेक्शनरी होलसेल मार्केट की तरफ से यहाँ पे हम पहुँचे हैं। आज हमारे हिंदुओं का मक़दस दिन है क्योंकि हमारी भगवान शिवरात्रि महाशिवरात्रि है। आज के दिन हम आला क़यादत को बाला क़यादत को और IG सिंध को ये बताना चाहते हैं कि आप ऐसे नहीं समझो यहाँ पे नसोल्ला है कि सारे जितने बेटे सारे नसोल्ला है आज। और मैं अपील करता हूँ DIG सक्खर IG सिंध और चीफ ऑफ आर्मी स्टाफ और हमारे जो नए वजीर आजम बने शहबाज शरीफ साहब और CM सिंध मुराद अली शाह को अपील करता हूँ कि बराए खुदारा जितने भी हमारे मुगवी घोटकी डिस्ट्रिक्ट से चाहे वो हिंदू हो चाहे वो मुसलमान हो चाहे वो पंजाबी हो चाहे वो पठान हो सबको बाजियाब किया जाए। हम अपील करते हैं कि ऋतिक कुमार को आज 1 महीना 2 दिन हो गए 32 दिन हो गए उसके घर में मातम चल रहा है। उसकी माँ बेहोश पड़ी अभी तक और उसके बाप और भाई चाचा पूरा हमारा जो डिस्ट्रिक्ट घोटकी है वो इस हालत में है कि हम हिंदू कम्युनिटी के लोग जितने भी बैठे हमारे समाजी सियासी जितने भी लोग बैठे हुए हैं आज घोटकी डिस्ट्रिक्ट में परेशानी मौजूद है। IG सिंध आप सुन रहे हो। मैं SP नाहल को भी बताना चाहता हूँ कि खेतरान ये घोटकी है ये नहीं छोड़ने वाला डिस्ट्रिक्ट नहीं है आपको भगाने वाला डिस्ट्रिक्ट है। इंशाल्लाह ताला आप भाग जाएंगे। हमारे कुमार और जितने भी मुगवी हैं उसको जल्द से जल्द बाजियाब किया जाए। ऋतिक कुमार के ऋतिक कुमार के मुमताज़ हुसैन असां सोशल वर्कर जरवार शहर को हली आया हूँ। असां इहो चाहियूं था त जेको असांजी घोटकी में आहे जेकी अमुन आहे जेकी थाड़ेल कल्चर आहे या जेकी वॾेरा निज़ाम आहे जेको शाही आहे उनखे ख़तमु करे वधि खां वधि जेके असांजा मुगवी आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कयो वञे अमुन असांजो बहाल कयो वञे। असां इहो चाहियूं था सभु जेके असांजा दीवान कम्यूनिटियूं आहिनि जेके बि असांजा सियासी समाजी जेके बि पार्टियूं आहिनि सभु असां सां गॾियल आहिनि। सो असां वधि में वधि IG सिंध DIG सिंध सखर खे अपील कयूं था हिन नाल SSP के हटायो वञे को ॿियो अहिड़ो SSP असांखे ॾिनो वञे जेको कमीशन पास बहितरीन ऑफिसर हुजे जेको अमुन बहाल करे सघे। न त 2-3 ॾींहंनि खां पोइ असां दोस्त जेके बि आहियूं सियासी समाजी जेके बि आहिनि असां कोशिशि करे रद्द अमल कंदासीं त असां नेशनल हाईवे जो बि साथ ॾींदासीं। ही दीवान बिरादरी जेके आहिनि सियासी समाजी जेके बि बिरादरियूं असां सां गॾु आहिनि इंशाल्लाह असां पाण में मिली भगत थी करे हिकिड़ो टाइम टेबल ठाहींदासीं। 2 ॾींहं 3 ॾींहं असां इनखे मोहलत ॾियूं था SSP खे न त असां हाईवे जो चेताव ॾींदासीं। महिरबानी ऐं शबीर भट्टी सहाफ़ी एक्सप्रेस न्यूज़ मिरो मथिलो। जेकॾहिं असां घोटकी ज़िले जे मसइलनि ते ॻाल्हायूं न सुबुह खां वठी शाम ते असां ॻाल्हाईंदा रहंदासीं मसइला कोन खुटंदा पर हिते जेको असां हिकिड़ो स्पेसिफाइड जेको आहे मैटर जे लाइ गॾु थिया आहियूं उहो आहे जेके बि मुगवी आहिनि ज़िले घोटकी में जेकी बि अगवा थियल आहिनि जिन जी तइदाद तक़रीबन 20 खां मथे आहे उन्हनि सां गॾोगॾु हिकु नौजवान छोकिरो आहे नंढिड़ो ॿारड़ो आहे मासूम ऋतिक कुमार
उनकी बाज़ाबी जे लाइ जो 5 ॾींहं आहे हिते धरणो आहे, एहतिजाजी कैंप लॻल आहे। पर अफ़सोस जो मक़ाम आहे जो अॼु ॾींहं ताईं SP घोटकी हिन मक़ाम ते लड़ी न आयो आहे। त अख़लाक़ी तौर ते उनखे खपंदो हुयो त पहिरें ॾींहुं अचे हा ऐं अची करे ॻाल्हियूं करे हा ऐं चवे हा त मूंखे तव्हां टाइम ॾियो, 2 ॾींहं ॾियो, 3 ॾींहं ॾियो, 5 ॾींहं ॾियो, मां बाज़ियाब कराईंदुसि, कोशिशि कंदुसि। पर उहो ज़िद करे वेठो आहे त मूंखे माना जेकॾहिं आवाम जे हलियो वेंदुमि त मुंहिंजी शान में कमी अची वेंदी। ईअं न आहे। जेके बि सरकारी मुलाज़िम आहिनि उहे असांजे तव्हांजे टैक्स जे पैसे सां हिते हलनि था पिया ऐं हुननि ते हिकिड़ी ज़िमेदारी आहे थींदी आहे त हू जेकॾहिं को SP आहे त उनजी ज़िमेदारी आहे त हू इलाइक़े में अमन अमान क़ाइमु कराए। पर हिते जेको आहे मामिलो जो उपचड़ लॻो पियो आहे। पुलिस चवे थी असां कुझु कोन था करे सघूं, असां वटि हथियार न आहिनि, असां वटि नौजवान न आहिनि। SP 8 पुलिस सरकार ते अहिड़ा डिसमिस फ्रॉम सर्विस कया आहिनि जिन खे जॾहिं जट बिरादरी जा माण्हू अगवा थिया त राति जो उन्हनि खे हुकुम मिलियो तव्हां फलाणी जाइ ते अंबु हणो ऐं उन्हनि खे चयो वियो तव्हां हिते बीह करे अॻियां मुक़ाबिलो कयो या उन्हनि खे रोकियो। त उन्हनि पुलिस वारनि इहो चई करे इनकार करे छॾियो त असां धाड़ेलनि जॻह न ईंदासीं, असांखे मारे छॾींदा। जेकॾहिं इहा पुलिस जी हालत आहे, जेकॾहिं हितां जे ऑफिसरनि जी हालत आहे त हू पघार वठण जे लाइ तयारु आहिनि पर मुहाॾो टिकाइण लाइ तयारु न आहिनि। त पोइ वरी असां अवाम खे जेको आहे उहे लाइसेंस जारी कनि, असांखे असलो ॾियनि त असां पंहिंजी हिफ़ाज़त पाण कयूं, पंहिंजे घरनि जी हिफ़ाज़त पाण कयूं। इहो बि नसरुल्ला गिडाणी खे जस सां पेश कयूं था त उन हिकिड़ो सुठे क़दम जी बुनियादु रखी हू पाण जी करे वेठो। अॼु 5वां ॾींहुं आहे, हू पाण हिकिड़ो एहतिजाजी कम ते वेठो आहे। ज़ाहिर आहे त हिकिड़ो सहाफ़ी बि आहे, समाज सुधारक बि आहे, समाजी वर्कर बि आहे। पर सॼी ज़िमेदारी हिकिड़ी नसरुल्ला गिडाणी ते नथी रखी सघिजे त हो हुन को ठीको खयों आहे या नसरुल्ला गिडाणी जेको आहे उनजो ई मामिलो आहे। हीअ असां सभिनी जो मामिलो आहे। हिन में न को ज़ात आहे, न पात आहे, न मज़हब आहे, न को क़ौम आहे, न बिरादरी आहे। जेतिरा बि घोटके ज़िले जूं सभई बिरादरियूं आहियूं, सभई जेके असांजे शहरी आहियूं, असां सभिनी जो ई काज़ आहे। असां हिन शइ खे सिर्फ़ु हिकिड़े कंहिं बि तबिके जे मथां या हिकिड़े माण्हू जे मथां न उछलायूं। असां सभई इन खे पंहिंजो ज़ाती मामिलो सम्झूं, इन खे ऑन कयूं। जेके बि सियासी समाजी धुरियूं आहिनि, अॼु मुश्ताक भाई वारनि खे, ककूराम वारनि खे, ॿियनि खे जस हुजे जेके हिते आया आहिनि। ऐं असां चाहियूं था त इहे जेतिरियूं ॿियूं बि तनज़ीमूं आहिनि, ॿिया बि जेके असांजा शहर जा अॻुवान आहिनि, उहे बि अची करे हिन खे ऑन कनि। ऐं SSP घोटकी सां हाणे हिकु हिकाणी थियणु घुरिजे त या ज़िले में हू रहे या वरी असां रहूं। छो जो मुंहिंजे ख़्याल में हाणे SSP घोटकी इन क़ाबिल नाहे रहियो त हुनखे ज़िले घोटकी में रहणु खपे। हुकूमत खे संजीदगी सां सोचणु खपे त हिन SP खे हटाए करे कोई अहिड़ो SP मुक़ररु करे जेको ख़ासि तौर ते कचे जे मामलनि खां वाक़फ़ियत रखंदड़ हुजे ऐं अमन अमान क़ाइमु कराए सघे। नीतीश कुमार के आज़ाद कयो, नीतीश कुमार के आज़ाद कयो। असां छा घुरूं था, असां छा घुरूं था? नीतीश कुमार खे, नीतीश कुमार खे घोटकी SSP ते, घोटकी SSP ते, घोटकी SSP ते नीतीश कुमार के। मैं उनको गुजारिश करना चाहता हूं जिनकी आशीर्वाद हासिल है उन डकैतों को, जिस डकैतों ने हमारे ऋतिक कुमार को अगवा करके 35 दिन 32 नहीं 35 दिन से यरगमाल बनाया हुआ है। मैं आपका नाम इसलिए नहीं लेता कि हो सकता है मेरे साथ बैठने वाले दोस्त आपसे खौफजदा हो जाएं। वो आपको भी पता है कि मैं आपसे खौफजदा हूं या नहीं हूं, वो आपको भी पता है। मगर जो डाकू हैं, जिनके पालतू हैं, मैं उनको गुजारिश करता हूं बराए मेहरबानी मेरा ऋतिक कुमार हमें बाजियाब करवा कर दो। और सिंध गवर्नमेंट को भी मैं गुजारिश कर रहा हूं कि ऋतिक कुमार को बाजियाब करवाने में अपना किरदार अदा करें और डाकुओं का सपोर्ट करना छोड़ दें। बड़ी मेहरबानी।